ॾिसो हे ट्री केतिरो सुठो आहे। असांखे फ्रूट्स पर ॾींदो आहे ऐं सनलाइट खां बि बचाईंदो आहे। हे असांजो सभ खां सुठो दोस्त आहे। छा तोखे ख़बर आहे त प्लांट्स कीअं ग्रो थींदा आहिनि? मुंहिंजा प्यारा दोस्तो, अचो मां तव्हांखे पंहिंजी पूरी कहाणी ॿुधायां थो। हिकु दफ़े जो ज़िक्र आहे त तव्हां जहिड़ो हिकु प्यारो ॿार अंब खाईंदे खाईंदे हिन तरफ़ हलियो आयो ऐं हिकु अंब जे खकड़ीअ खे हिते मिटीअ में पूरे छॾियो। कुझु ॾींहंनि खां पोइ इहा पुठण शुरू थी। सभ खां पहिरियां रूट्स निकितियूं, इन खां पोइ स्टेम ग्रो थियूं ऐं पोइ लीव्स निकिरी आया ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे इहो ॿिज हिकु वॾो वण थी वियो जेको अॼु तव्हांजे साम्हूं बीठो आहे। थैंक यू ट्री। त अॼु असां सिखियो त ॿिज खे हमेशा मटी में पोरे छॾिजी त जीअं इन्हनि मां नवा बूटा फुटण सघनि। Do you know the uses of plants? प्लांट्स जे करे असांखे वुड, फ्रूट्स एंड वेजिटेबल्स, ऑयल, पेपर एंड पेंसिल, क्लॉथ्स एंड फ्लावर्स मिलंदा आहिनि ऐं बर्ड्स पंहिंजा नेट्स बि ट्रीज ते ई ठाहींदा आहिनि। पोइ तव्हां बि पंहिंजे चौधारी मौजूद प्लांट्स जो ख़्यालु रखो ऐं नवां प्लांट्स लॻायो।